अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद शामिल कंदासीं हेडलाइंस। पीडीएम के नंढी चूंड में वाज़े कामयाबी मिली। सेनेट चेयरमैन जी चूंड में पीडीएम उम्मीदवार कामयाब थियो। अदालत जो फैसलो ईंदो त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। सुभाणे पीडीएम जी सरबराही में इजलास में हिकमत अमली तय कई वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हैदराबाद में लाइव स्टॉक एक्सपो जी पुॼाणी वारी तकरीब खे ख़िताब। मरियम नवाज़ के धमकियूं ॾिनी पई वञनि। सेनेट में जाइज़ वोटनि खे छो रद्द कयो वियो? अदालतूं आख़िरी उम्मीद बणिजी चुकियूं आहिनि। रद्द थियल वोटनि जो मलबो हाणे अदालतुनि ते विधो पियो वञे। सुभाणे पीडीएम जो सरबराही इजलास थींदो, जंहिंमें लागमार जे हवाले सां हिकमत अमली जोड़ी वेंदी। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान जूं पिशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान खान के ख़ास मददगार शहबाज गिल ते लाहौर हाईकोर्ट जे अंगण में बेज़न सां हमलो। मथस मसब हारी वई। नून लीग के कारकुननि सां गॾु मौजूद एक शख़्स शहबाज गिल ते बेज़ा उछलाया ऐं मस हारी। पीटीआई कारकुननि बेज़ा हणंदड़ शख़्स के पकड़े तशद्दुद जो निशानो बणायो। बेज़ा हणंदड़ शख़्स के पुलिस हिरासत में वठी छॾियो। वज़ीर आज़म के ख़ास मददगार शहबाज गिल चयो आहे त हिक चमाट के बदिले 10 चमाटूं न हणंदासीं। हिक गार के जवाब में 10 गारियूं न ॾींदासीं। इहा हिक क़िस्म जी गुंडागर्दी आहे। असां गुंडागर्दी न पर सियासत कंदासीं। वायराब जो शिकार मुखालिफ़ धुर जी किरियल हरकत ते लही आई आहे। सिंध में कोरोना वायरस जा केस वधण सबब हिकु भेरो ॿीहर स्मार्ट लॉकडाउन लागू। घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त सिंध में अॼु खां 15 अप्रैल ताईं स्मार्ट लॉकडाउन हूंदो। समूरा कारोबारी मर्कज़ रात जो 10 वॻे ताईं बंदि कया विया। शादी हॉल्स में खाधो खाइण ते पाबंदी हूंदी। शादी की दावत में 300 माण्हुनि खे घुराए सघिजे थो। सरकारी तौर खांगी ऑफिसनि में 50% स्टाफ खे घुरायो वेंदो ऐं वर्क फ्रॉम होम ते अमल कयो वेंदो। तफ़रीह मागनि खे शाम जो 6 वॻे बंदि कयो वेंदो। मेडिकल स्टोर्स, क्लिनिक्स, अस्पतालूं, पेट्रोल पंप्स, बेकरियूं, खीर जा दुकान ऐं रेस्टोरेंट खुलियल रहंदा। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 29 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 13,537 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,253 नवां केसेस आहे। मुतासिरनि जो अंग वधी 6,07,453 ताईं पहुतो। NCOC मूजिब मुल्क अंदर कोरोना विघे सभ खां वधीक फौतगियूं कराची में थियूं ऐं सूबनि जे हिसाब सां पंजाब में फौतगियुनि जी शरह सभ खां वधीक आहे। NCOC पारां बुज़ुर्ग माण्हुनि खे कोरोना वायरस जी वैक्सीनेशन कराइण ते ज़ोर। नून लीग की मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ की ज़मानत रद्द करण लाइ लाहौर हाई कोर्ट में नैब की दरख्वास्त ते ॿुधणी। अदालत दरख्वास्त के बाक़ायदा ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾियो। मरियम नवाज़ के 7 अप्रैल जा नोटिस जारी। नैब की दरख्वास्त में चयो वियो आहे त मरियम नवाज़ ज़मानत ते आज़ादी खां पोइ लाॻीतो रियासती इदारनि ते हमला करे रही आहे। नैब हुकूमत जो गुलाम आहे। उनखे मुखालिफ़नि खे पकड़ण जो हुकुम ॾिनो वियो आहे। बयान जाचण जो इख्तियार नैब खे कीअं मिली वियो? नैब जो कमु करप्शन पकड़णु आहे। माण्हुनि खे नज़र अची रहियो आहे त नैब जूं ॼंगूं ॾकी रहियूं आहिनि। नैब खे करप्शन जा सबूत न मिलिया त रोअण शुरू करे ॾिनो। मरियम नवाज़ जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। पाकिस्तान जो सब खां वॾो चैलेंज फूड सिक्योरिटी आहे। नौजवाननि खे नौकरियूं ॾियण बि वॾो चैलेंज आहे। ज़ैतून जी वणकारी सां मुल्क ते हाकारी असर पवंदा। ज़ैतून की पोखाई सां पर ॾेई नाणो कमाए सघिजे थो। वज़ीर आज़म इमरान खान जो नौशहरा में ज़ैतून की वणकारी मुहिम वारी तकरीब खे ख़िताब। पीडीएम पंहिंजा फ़ैसिला ज़रूर करे पर इस्तीफ़ाऊं ॾियण जो मसइलनि जो हल न आहे। असां सेनेट जूं चूंडूं खटे चुका आहियूं।
हिन वक़्तु रुगो अदालतुनि जी इज़त रही आहे। पार्लियामेंट समेत ॿियनि इदारनि जी अहमियत नाहे रही। पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह जो एहतसाब अदालत सखर में पेशी दौरान मीडिया सां ॻाल्हियो। टनोलायर भरसा प्यारो लुंड रोड ते हाउ ॾारींदड़ हादसो। गुलाम से लुंड वटि तेज़ रफ़्तार डंपर रिक्शा मथां चढ़ी वियो। हिकु औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 4 ॼणा फौत थी विया। नवकोट वेझो रोड हादसे में ज़ख़्मी एजाज़ शाह ज़ख़्मनि जी सट नसण बेफ़ौर। हयाती विञाईंदड़नि जो अंग बथी वियो। सन वेझो इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच जे टकर में अणॼातल शख़्स फौत थी वियो। शहदादपुर वेझो रेलवे फाटक वर सखर एक्सप्रेस जे टकर में अणॼातल शख़्स फौत थी वियो। मीरपुर माथिले भरसा रामती जे कचे वारे इलाइक़े में 2 हफ़्ता अॻु अगवा थी वियल कोयचावासी पोरित कदीर पठान राजूनी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब। इलाइक़े में भुंग भरण जा चोगोर। खैरपुर नाथन शाह में नाहक बांदी बणायल नींगर खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो। पुलिस 5 वरनि जे नींगर शाहिद अली मलाह खे राजूनी कोशिशुनि सां बाज़ियाब करायो। हिकु हफ़्तो अॻु नींगर जे चाचे मुस्मात सुगरा खे क़त्ल कयो वियो हो। डहरकी जे टेक्निकल कॉलेज में सफ़ाई जो कम कंदड़ मुलाज़िम रोशन जो हॉस्टल में लाश ठाहियो। इलाइक़े में आपघात करण जा चोगोर।